हजते घोरा मौला। प्यारा प्यारा हाजी सगोरा, छा अवां चाहियो था त अवां जे लाइ हज जा समूरा अहकाम मोबाइल में मौजूद हुजनि? छा अवां चाहियो था त विख विख ते तव्हांजी हज जे मामलनि में रहनुमाई कई वञे? अहिड़े ई तरीक़े ते तवाफ़। छा अवां चाहियो था अवां जो इहराम, अवां जो उमरो, मिना, मुज़दलिफ़ा, अरफ़ात, रमी यानी शैताननि के पथरी हण, इन खां अलावा हज जी क़ुर्बानी, हलक तक़सीर, अवां जो तवाफ़, अवां जी सई, इहे तमामु कम तव्हांजा बहितरीन नमूने अदा थी वञनि। प्यारा हाजी सगोरा, छा अवां चाहियो था अवां के मदीने शरीफ़ जी बाज़ोक़ बाअदब हाज़िरी नसीब थिए? त दावत इस्लामी सोशल मीडिया सिंधी अवां जी पंहिंजी ज़बान में पेश करे थी ही वीडियोज़। वीडियो जे हेठियां लिंक्स आहिनि, उन खे क्लिक कंदव त अवां मुक़द्दस जायुनि ते कहिड़ा कहिड़ा कम करणा आहिनि, कहिड़ा हुकुम आहिनि, उन्हनि जी वीडियोज़ खे ॾिसी था सघो। उन्हनि वीडियोज़ खे पाण बि ॾिसो ऐं अॻिते बि लाज़िमन शेयर कयो। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।